कराची के मुख्तलिफ इलाक़नि में गुज़िरियल रात पयल बरसात जा मौसमियात खाते तरफ़ां अंग अखर जारी किया विया आहिनि। सभ खां वधीक बरसात सुरजानी टाउन में 58 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई, जॾहिं त औरंगी टाउन में 37 मिलीमीटर, नाज़माबाद में 32, मसरूर एयरबेस से 17 ऐं क्यामाड़ी में 15 मिलीमीटर बरसात पई। कराची शहर में अॼु बि गजगोड़ सां बरसात पवण जो इम्कान आहे। मंझंदि जो शहर में थंडर सेल्स ठहण जो भी सिलसिलो शुरू थी सघे थो। 11 सेप्टेम्बर ताईं बरसात जो इम्कान ज़ाहिर कियो वियो आहे, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भी बरसात पवंदी। तफ़सील मालूम कयूं था कराची मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर फ़कीर सलीम खां। फ़कीर सलीम, आगाह कजो, गुज़िरियल रात देर सां भी हिकु सिस्टम कराची जी मुख़्तलिफ़ हंधनि में उन बारिश ॾिनी। सुरजानी टाउन में सभ खां वधीक बरसात पई। जी हमीर, मौसमियात खाते जी कयल अटकल मुताबिक़ तालब कराची में जो बरसात जो सिलसिलो हो वो जारी रहो। रात देर सां कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई है। उन खां पोइ केतिरा ई कराची अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते ज़्यादा पानी बीठल आहे। पर मौसमियात खाते जी रात की बरसात आई उन अघ अखर जारी कया, जंहिंमें ॼाणायो आहे त सभ खां वधीक जेका बरसात रिकॉर्ड कई वई आहे उहा सरजानी टाउन में आहे, जेका 58 मिलीमीटर रिकॉर्ड कई हुई। इन खां अलावा औरंगी टाउन में 50 मिलीमीटर, नाज़माबाद में 32 मिलीमीटर, मसूर से 17 मिलीमीटर, क्यामाड़ी में 15 मिलीमीटर, यूनिवर्सिटी रोड से 7.8 मिलीमीटर, गुलशन हदीद रोड से 4 मिलीमीटर, जना टर्मिनल वाले पास 2.8 मिलीमीटर ऐं फैसल बेस से 2 मिलीमीटर रिकॉर्ड कई हुई। इन खां अलावा जेका घटि में घटि बरसात रिकॉर्ड कई वई आहे उहो जेको पुराणो एयरपोर्ट आहे कराची जो, उते 1.5 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे। हीउ जेको बरसात जो सिलसिलो आहे इहो सिलसिलो 11 सेप्टेम्बर ताईं जारी रहंदो। इन हवाले सां मौसमियात खाते अॻु अलर्ट जारी कयो वियो त 7 सेप्टेम्बर खां 11 सेप्टेम्बर ताईं इहो बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। अॼु बि मौसमियात खाते जे इख्तियार में चवणु आहे त जेको बरसात जो सिलसिलो आहे उहो कराची में हिन वक़्तु बि सही रहियो आहे ऐं अॼु मंझंदि तारे जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त कराची में बरसात जो वसकारो थींदो। हीउ 11 सेप्टेम्बर ताईं जेको बरसात जो सिलसिलो आहे इहो कराची जी समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जारी रहंदो। पर ख़ासि तौर ते हीउ जेको सिलसिलो आहे इहो ॾखण सिंध ते वधीक असरअंदाज़ थींदो, जंहिंमें कराची समेत बदीन, छटो, थरपाकर, उमरकोट, सांगड़ इन पासे जेका आहे बरसात जो वसकारो थींदो। इन हवाले सां मौसमियात खाते खां सवाइ PTM में अलर्ट जारी करे चुकी आहे। इन सिहत खातो बि अस्पताल में एमरजेंसी लागू करे चुको आहे ऐं सिंध सरकार इहा दावा करे रही आहे त बरसात जे कंहिं बि सूरत दौरान मुंहुं ॾियण जे लाइ उहा सरकार तयारु आहे। पर मौसमियात खाते जो चवणु आहे त जेका बरसात आहे उहा अॼु बि कराची में पवंदी ऐं इहो सिलसिलो ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं जारी रही सघे थो। जी ठीक है फ़कीर सलीम, रात देर सां कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई। ज़िले मलीर ऐं ॾखण खां अलावा बाक़ी इलाइक़नि में सुठी बरसात पई। इन सिस्टम इन खां अॻु मीरपुर ख़ासि ऐं हैदराबाद में भी सुठी बरसात ॾिनी। 11 सेप्टेम्बर ताईं इम्कान ज़ाहिर कियो वियो आहे मौसमियात खाते तरफ़ां त बदीन, थर, ठठो, कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पइजी सघे थी।